शास्त हुसैन बादशाहस्त हुसैन, शास्त हुसैन बादशाहस्त हुसैन, दीनस्त हुसैन दीन पनास्त हुसैन, सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद, सरदाद नदाद दर दस्त दर दस्त यजीद, हक्का के बिना ला इलाहा अस्त हुसैन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी घर बातियुनि खे चवंदासीं, धरती वासी जेके बि हिन टाइम असां सां वाॻियल आहिनि, असां सां गॾु आहिनि, तव्हां सभिनी खे सहर रिज़वी ऐं असांजी पूरी सथ पूरी टीम जी पारां सलाम भुजे ऐं दुआऊं भुजनि तव्हांजे लाइ खोड़ सारियूं। हमेशह असांजूं कोशिशूं काविशूं स्पेशली धरती टीवी जूं इहे रहियूं आहिनि त असां हर मौज़ू जे हवाले सां गुफ़्तगू कयूं, ॻाल्हि ॿोल कयूं, तव्हांजे सोसाइटी में मुआशरे में कहिड़ियूं शयूं हलनि पियूं उन सभिनी जे हवाले सां। पर असांजो असुलु जेको आहे, असांजो जेको रियलिटी आहे, उन खे असांखे कॾहिं बि न विसारणु घुरिजे। उहा रियलिटी जेका अॼु असां पंहिंजे दीन जी जेका पैरोकारी कयूं था, इबादत कयूं था, जेको कलमू पढ़ूं था, जेके दुरूद पढ़ूं था, जे दुरूद खां बग़ैर असांजी का इबादत जेका आहे उहा पूरी न आहे, असांजी नमाज़ पूरी न आहे। उहो दुरूद असां ताईं पहुतो कीअं आहे, उहो कलमू असां ताईं बची करे पहुतो कीअं आहे। हेतिरियूं सख़्तियूं, हेतिरियूं मुआशरे जूं हिकिड़ियूं अहिड़ा जाबिर ऐं अहिड़ा फ़ासिक़ बादशाह बि मुआशरे में गुज़रिया आहिनि जेका मुख़्तलिफ़ वक़्तनि में आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जिब्र बि कंदा रहिया, ज़ुल्म बि कंदा रहिया, पोइ बि उहो कलमू असां ताईं पहुतो आहे, उहो दीन असां ताईं पहुतो आहे, उहा अज़ान असां ताईं पहुती आहे ऐं उहो क़ुर शरीफ़ जीअं अलाह साईं मोकिलियो आहे उहे ई असां ताईं पहुतो आहे। अॼु असां सभु पंहिंजे घरनि में जॾहिं इबादतूं कंदा आहियूं, पंहिंजी मस्जिदुनि में इबादतूं कंदा आहियूं, त उन वक़्तु असांखे सोचणु ज़रूरु घुरिजे त उहो असां ताईं पहुतो कीअं, जी हक़ीक़त छा आहे, जी तारीख़ छा आहे। त हीउ प्रोग्राम स्पेशली असां इन करे ई सोचियो त असां डिज़ाइन कयूं ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयूं। उहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जे हवाले सां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, हुसैन मूं मां आहे ऐं आउं हुसैन मां आहियां। छा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि कजे, छा इमाम मासूम जी ॻाल्हि कजे। उहे इमाम जिन पंहिंजी क़ुर्बानियूं ॾेई, पंहिंजे ॿचड़नि जूं, पंहिंजे आल जूं क़ुर्बानियूं ॾेई असां ताईं ही दीन मुंतक़िल कयो, असां ताईं पहुचायो। इन जो मक़सदु इहो ई आहे, मुंहिंजे ख़्याल सां इहा हदीस वधीक त असां वटि अल्लामा साहब मौजूदु आहिनि जिन्हनि खां असां पुछंदासीं इन जो मफ़हूम ऐं मक़सदु छा आहे। छो त इहो त सम्झ में अचे थो त नवासो हिकिड़ो जेको ॾोहटो आहे उहो नाने मां थी सघे थो, पर नानो ॾोहटे मां कीअं थियो। त इहा जेका हिकिड़ो सुवालु आहे मां ज़रूरु पुछणु बि चाहींदसि अल्लामा साहब खां, ऐं कोशिशि कंदासीं त हीअ मुहर्रम जा जेके ॾींहं आहिनि हीअ असां पंहिंजे इमाम खे यादि बि कयूं ऐं हीअ क़ुर्बानी बि उन्हनि जी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि कयूं। उन सां गॾु गॾु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी आल जो ज़िक्र असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त स्पेशली फ्राइडेज़ ते या अहिड़ा ॾींहं जॾहिं मख़सूस ॾींहं ईंदा आहिनि त असां ज़िक्र ज़रूरु कंदा आहियूं प्रोग्राम्स में। पर हीअ मुहर्रम जा ॾींहं जॾहिं खां शुरू थींदा आहिनि, हूं त नओं साल इस्लामी साल शुरू थींदो आहे, पर हिकिड़े ॾुख ऐं तकलीफ़ सां शुरू थींदो आहे। छो त उहा तकलीफ़ अहिड़ी आहे जेका असां सभिनी जी रूह सां, असांजी दिलि सां, असां सां उहा ॻंढियल आहे। उहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तकलीफ़ आहे। उन्हनि जो नालो जॾहिं बि असां ॿुधंदा आहियूं त अखियूं आलियूं थी वेंदियूं आहिनि, तकलीफ़ असां सभिनी खे महसूसु थींदी आहे। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिंजो ज़िक्र जेको आहे हिकिड़ो हर नबी ते अलाह सां हिकिड़ी ज़िमेदारी रखी, हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी रखी, पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मथां जेका रिस्पॉन्सिबिलिटी हुई उहा नबी जो दीन बचाइणु, अलाह जो दीन जेको दीन हक़ीक़ी आहे उनखे बचाइणु, उहो तमामु वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। मां सम्झां थी त उहा उन जे हवाले सां असांखे ज़िक्र बि करणु खपे, ॻाल्हाइणु बि खपे। ऐं मोज़िज़ महिमान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि जे तारुफ़ जी तरफ़ बि हलां थी त उहे महिमान अॼु असां सां गॾु आहिनि, उहे उन्हनि सां गॾिजी असां ज़िक्र कंदासीं। मोहम्मद व आले मोहम्मद जो ज़िक्र हूंदो स्पेशली, ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां जेके अॼु मौज़ूज़ महिमान असां सां गॾु आहिनि, सभु खां अॻु में जेका पर्सनैलिटी आहे उहे माण्हू ॾाढा क़ीमती आहिनि जेके अॼु जे हेॾे मुश्किल दौर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं उन्हनि जी आल मुबारक जो ज़िक्र कंदा आहिनि। त अहिड़ी हिकिड़ी क़ीमती पर्सनैलिटी असां सां गॾु मौजूदु आहिनि, इलाही रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी आहिनि। मौलाना असां सां गॾु मौजूदु आहिनि सैयद अली अब्बास रिज़वी नजफ़ी। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे वेलकम चऊं था अल्लामा साहब, थैंक यू तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं इन सां गॾु असां सां ज़ाकिरा बि गॾु मौजूदु आहिनि जिन खां असां सवाल कंदासीं। मुख़्तलिफ़ सवाल हूंदा ऐं तव्हां बि सवाल जवाबु करे सघो था, मां बि कोशिशि कंदसि त उन्हनि खां सवाल कयूं। ज़ाकिरा आहे, मौलिमा आहे, मदरसे जी प्रिंसिपल बि आहे, माशाल्लाह सां इलाही रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी। ज़ैनब अब्बास असां सां गॾु, अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप, ठीक हैं? आपको भी वेलकम कहते हैं। ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त ज़िक्र नातुन जे वसीले
मनक़बत जे वसीले, नात ख़्वानी ऐं नोहा ख़्वानी जे वसीले जेके बि माण्हू कंदा आहिनि, असांजी कोशिशि हूंदी त हिन प्रोग्राम में असां उन्हनि सभिनी खे इनवाइट कयूं, उन्हनि जे ख़ूबसूरत आवाज़ुनि सां असां ज़िक्र जेको आहे, हीअ ज़िक्र जी महफ़िल जेका आहे सजाईंदा रहूं। त तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेके बि असां सां गॾु हिन टाइम नात ख़्वान, नोहा ख़्वान मौजूदु आहिनि, उन्हनि खे वेलकम चवंदासीं। सभ खां अॻु में त अब्दुल बासित राना असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, आपको वेलकम कहते हैं। बासित बहुत शुक्रिया, आप हमारे साथ हैं। काफ़ी प्रोग्राम्स पहिरीं बि मां कया आहिनि त बासित जो आवाज़ु ॾाढो माशाल्लाह सुठो आहे ऐं उहे आवाज़ ॾाढा क़ीमती आहिनि जेके अॼु नबी करीम ऐं उन जी आल जो ज़िक्र कंदा आहिनि। ऐं उन सां गॾु गॾु तव्हांखे ॿुधायूं त नईम रज़ा हैदरी असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, आपको भी वेलकम कहते हैं। वसी हैदर कुरैशी असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हांखे वेलकम चऊं था। ऐं इन्हनि सां गॾु शहबाज़ हैदरी बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, आपको भी वेलकम कहते हैं। ऐं हिकिड़ी नात ख़्वान बि असां सां गॾु मौजूदु आहे, मनक़बत असां हिननि जी आवाज़ में ॿुधंदासीं, इकरा मुस्कान एजाज़। अस्सलाम वालेकुम, आपको भी वेलकम कहते हैं। बहुत बहुत मशकूर हैं, आप सब हमारे साथ हैं। ऐं नाज़रीन, असां अॼु खां ई ट्रांसमिशन जो आगाज़ कयूं था, स्टार्ट कयूं था ऐं असां कोशिशि इहा ई कंदासीं त असां हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन संदन आले मुबारक खे यादि कयूं। ऐं हीअ जेके 10 ॾींहं शुरू थियनि था त इहे कीअं शुरू थिया, या 28 रजब खां जेको हिकिड़ो सफ़र आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो, उन जा सबब छा हुआ, असां सभिनी खे हिकिड़ो त अलामा साहिबु उन ते रोशनी विझंदा। पर सभ खां अॻु में हिकिड़ो इहो सुवालु पैदा थिए थो, पंहिंजो मुल्क, पंहिंजो वतन, पंहिंजी उहा धरती जंहिंसां तव्हां वाॻियल हूंदा आहियो, तव्हां उते वॾा थींदा आहियो, तव्हां उते खेॾींदा आहियो, तव्हांजी हिकिड़ियूं यादूं हूंदियूं आहिनि ऐं तव्हां जेके मालिकी हूंदी आहे त हीउ मुंहिंजो वतन आहे। उहो वतन मदीनो जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम छॾियो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहो मदीनो छॾियो छो, सवाल सभ खां अॻु में इहो अचे थो असांजे दिमाग़ में। त उहो पंहिंजो वतन छॾण वारी जेका हिकिड़ी कैफ़ियत, हिकिड़ी तकलीफ़, कॾहिं सम्झंदा आहियूं न त को माण्हू जेको आहे उहो ॿाहिरि जॉब करे थो, ॿाहिरि कमु करे थो, पंहिंजे मुल्क खां परे आहे, त असां उहो कैफ़ियत सम्झंदा आहियूं त मुल्क खां परे हुजण वारी कैफ़ियत, या कॾहिं केरु अगरि घुमणु बि हलियो वञे त पंहिंजे मुल्क खां परे आहे, त उहा हिकिड़ी अजीब कैफ़ियत हूंदी आहे त पंहिंजे मुल्क खां असां परे आहियूं। उहा हिकिड़ी यादि, उहा हिकिड़ी पीढ़ा जेका आहे इंसानु उन में गुज़रंदो आहे। उहो इमाम जेको इंतिहाई हसास आहे, जंहिंजो रोइण नबी करीम खां बर्दाश्त नथो थिए। नंढा आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम, रोइनि था त नबी करीम हुकुम ॾियनि था त तव्हां, को ॿार रोए थो त पाण फरमाइनि था इन जो रोइण इमाम हुसैन जे रोइण जहिड़ो आहे, त इन जो बर्दाश्त नथो थिए रोइण। मतिलबु त एतिरी मोहबत, एतिरो इश्क़ मां चवां नबी करीम जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां आहे। ऐं उन आकाए नामदार जो जेको ॾोहिटो आहे इमाम हुसैन, उन खे पंहिंजो वतन छॾिणो पियो। इहो वतन 28 सफ़र ते छॾिणो पियो। इहो सिर्फ़ु हिकिड़ो यज़ीद जो चवणु हो त बैयत घुरिजे, ऐं यज़ीद जहिड़ो फ़ासिक़ ऐं फ़ाजिर, हिते इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइनि था त मूं जहिड़ो तो जहिड़े जी बैयत नथो करे सघे। छा त अल्फाज़ आहिनि, ऐं अॼु बि उहे असां सां अगरि सम्झूं त को बि बाकिरदार इंसानु कंहिं बि फ़ासिक़ और फ़ाजिर जी बैयत नथो करे सघे, उनजी पैरोकारी नथो करे सघे। त हितां असांखे सिख्या बि मिले थी हिकिड़े हिकिड़े जुमिले, हिकिड़े हिकिड़े डायलॉग मां, हिकिड़ी हिकिड़ी जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम प्रैक्टिकली जेको असांखे शयूं करे ॾेखारियूं आहिनि, त उन मां खोड़ शयूं असां सिखूं था। त अलामा साहिब खां पुछंदसि त इहो सफ़र जेको आहे, हिकिड़ो पीढ़ा जो सफ़र शुरू थिए थो, त इन जो सबबु छा आहे? अस्सलाम वालेकुम अलामा साहिब। जो ख़ुश रहो। वालेकुम अस्सलाम व जी। रहमतुल्लाह। औज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला अहले बैतिन नबुव्वति व मादिनुर रिसाला हुम फातिमतु अबूहा व बालुहा व बनुहा व लअनतुल्लाहि अला अदाइहिम अजमईन। अम्मा बाद क़ाला सुब्हानहु व तआला व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मोहतरमा, पूरी मुरस्सा यानी गुफ्तगू का जो उन्वान है वो करबला से मुताल्लिक़ है, इमाम हुसैन से मुताल्लिक़ है, ख़ुद हमारे नबी बरहक़ से मुताल्लिक़ है, हमारे दीन से मुताल्लिक़ है, हमारे कुरान से मुताल्लिक़ है, हमारे उसूल दीन और शरीयत से मुताबिक है। और जो आपने गुफ्तगू अभी मुरस्सा गुफ्तगू कर दी, कोई चीज़ ऐसी नहीं है जो आपने न बयान की हो। अल्लाह के जो उसूल हैं वो नबी करीम ने कुरान मजीद के ज़रिए से हम तक और अपने अखलाक और किरदार के ज़रिए से पहुँचाया।
جی اس میں کل انسان اللہ کے ہی بنائے ہوئے ہیں، اور سب نے پیدا ہونے سے پہلے ہی یہ کہا تھا کہ تو میرا رب ہے، تو میرا رب ہے۔ وہاں سے آنے کے بعد اللہ سب کا خالق ہے، اللہ سب کا مالک ہے، اللہ سب کا رازق ہے، اللہ سب کے قریب ہے، اور امام علی مقام رسول اللہ کے قریب، رسول اللہ امام حسین کے قریب۔ یہ اہل بیت کا گھرانہ ایسا ہے کہ یہ جو اللہ سے جو وعدہ آپ نے کیا تھا کہ تو میرا آقا ہے، تو میرا مولا ہے، تو میرا رب ہے، تو لا شریک لہو ہے، تو اس کی وضاحت تاکہ لوگ بگڑے نہیں، معاشرہ خراب نہ ہو، معاشرہ صحیح اصولوں پر قائم ہو، وہ لے کے رسول اکرم صلی اللہ علیہ وسلم جو دین آئے، ویسے دین تو ہر پیغمبر لے کے آیا، اصول لے کے آئے، لیکن جنگیں کسی پیغمبر نے نہیں کی۔ یہ جنگیں جو تھی وہ اصول کے لیے تھی، یہ مارکہ جو تھا حق و باطل کا مارکہ تھا، تمیز کے لیے تھا، سچائی کی طرف آمادہ کرنے کے لیے تھا، تاکہ انسان جامع انسانیت میں رہے اور اللہ کا صحیح معنوں میں بندہ بنے، صحیح معنوں میں رسول کی رسالت کا اقرار کرے۔ ابھی آپ نے فرمایا کہ جو درود پڑھتے ہیں اور اس کے بعد ہم کلمہ بھی پڑھتے ہیں، تو درود اگر نہ پڑھیں تو ہم سب بیکار ہیں۔ بالکل، کوئی عبادت آپ کی پوری نہیں ہوتی تو درود کے تھوڑا بغیر۔ سا ہے، نماز نہیں ہماری ہوگی، روزہ ہمارا نہیں ہوگا، حج ہماری نہیں ہوگی، زکوٰۃ نہیں ہوگا، خمس نہیں ہوگا، جہاد نہیں ہوگا، امر بالمعروف نہیں ہونا ہوگا، تولا و تبرہ نہیں ہوگا، تو ساری چیزیں جو ہے اللہ کے رسول نے ہمیں بتائی، اور یہ بتایا اللہ نے کہ دیکھو انما یرید اللہ لیذھب عنکم الرجس اہل البیت ویطہرکم تطہیرا، یہی وہ لوگ ہیں جن کے قریب نجاست نہیں ہے، جو ان کا تذکرہ کرتا ہے ان کے پاس بھی نجاست نہیں ہوتی۔ آج آپ دیکھیے بڑے اچھی وضاحت شروع لفظوں میں آپ نے ابتدائیہ یہ کہا ہے کہ جس میں حسین کی محبت نہیں اس میں دین کی محبت نہیں، بالکل ایسا، جس میں حسین کی محبت نہیں اس میں شریعت کی محبت نہیں، اس کو قرآن آتا ہی نہیں جسے حسین نہیں آتا۔ واہ 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 واہ، بہت ہی خوبصورت۔ اس گفتگو کو آگے جاری رکھیں گے، میں چاہتی ہوں کہ منقبت بھی ہم مسکان سے سنیں، خوبصورت آواز میں آپ کے منقبت سنیں گے، پھر گفتگو کو آگے بڑھائیں گے۔ بسم اللہ۔ نہ پوچھیے کہ کیا حسین ہے، نہ پوچھیے کہ کیا حسین ہے، یہ بات کس قدر حسین، یہ بات کس قدر حسین جو کہہ گئے معین الدین کہ دین کی پناہ حسین ہے، میرا حسین ہے، کہ دین کی پناہ حسین ہے، مولا حسین ہے، کہ میرا بادشاہ حسین ہے، کہ دین کی پناہ حسین ہے، میرا بادشاہ حسین ہے، کرے جو کوئی ہمسری کسی کی کیا مجال ہے، کرے جو کوئی ہمسری کسی کی کیا مجال ہے، جہاں میں ہے لحاظ سے حسین بے مثال ہے، یہ ہو چکا ہے فیصلہ، یہ ہو چکا ہے فیصلہ، نہ کوئی دوسرا خدا، نہ کوئی دوسرا حسین ہے، نہ کوئی دوسرا حسین ہے، مولا حسین ہے،
میرا حسین ہے کہ میرا بادشاہ حسین ہے، کہ میرا بادشاہ حسین ہے جس کی فکر کربلا، ہے جس کی فکر کربلا، حسین وہ دماغ ہے، یہ پنجتن کی انجمن کا پانچواں چراغ ہے۔ حسن کا پہلا ہم سفر، حسن کا پہلا ہم سفر، علی کا دوسرا بسر، امام تیسرا حسین ہے، مولا حسین ہے، امام تیسرا حسین ہے، مولا حسین ہے، کہ میرا بادشاہ حسین ہے، مولا حسین ہے، کہ میرا بادشاہ حسین ہے۔ اور شہید کربلا کا غم جسے بھی ناگوار ہے، شہید کربلا کا غم جسے بھی ناگوار ہے، وہ بدعمل ہے بد نسب، اسی پہ بے شمار ہے۔ ارے او دشمن ازا، ارے او دشمن ازل، ارے او دشمن ازا، ارے او دشمن ازل، تو مر ذرا لحد میں چل، پتا چلے گا کیا حسین ہے، نہ پوچھئے کہ کیا حسین ہے، مولا حسین ہے، نہ پوچھئے کہ کیا حسین ہے، بلا الہ الا حسین ہے، مولا حسین ہے، میرا حسین ہے، بلا الہ الا حسین ہے، میرا بادشاہ حسین ہے، نہ پوچھئے کہ کیا حسین ہے۔ سبحان اللہ، سبحان اللہ، سبحان اللہ، केॾो मिठो ऐं प्यारो नालो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो। इलाही शफ़क़त, मोहब्बत ऐं इहे नालो जॾहिं बि असां ॿुधंदा आहियूं त हिकिड़ो न तव्हांजी रूह खे महसूसु थियण वारो नालो ऐं काइनात में इहे पहिरियां नाला आहिनि इमाम हसन ऐं हुसैन जा, जेके इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते रखिया विया। इन खां अॻु में इहे नाला पहिरीं कंहिंजा बि न आहिनि ऐं इहे किरदार बि पहिरीं कंहिंजा बि न आहिनि। त इन्हनि हवाले सां अॼु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं, नुहा बि ॿुधंदासीं, नात बि ॿुधंदासीं। ऐं हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे नाज़रीन, सफ़ा नंढो ब्रेक या गुफ़्तगू जारी ऐं सारी रहंदी, वञिजो केॾांहुं न, ॾिसंदा रहिजो धरती टी। बैक भलीकार चवंदासीं सभिनी धरती धणियुनि खे, धरती वासियुनि खे, ऐं ज़िक्र जेको आहे इलाही क़ीमती ज़िक्र करे रहिया आहियूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो। ऐं हीअ मुहर्रम जा जेके ॾींहं आहिनि स्पेशली असां यादि बि कंदा आहियूं, सॼी दुनिया में, सॼी दुनिया जी हर कुंड कुड़िछ में हर माण्हू जेको आहे यकीन कयो, मां हाणे ई कुझु ॾींहं थिया आहिनि, मूंखे इहा सादत नसीब थी त मां ज़ियारतुनि ते वई हुअसि ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े में यकीन कयो त मूंखे उते हिकिड़े जैपनीज़ बि नज़र आया, उहे माण्हू जेके अंग्रेज़ी ज़ुबान ॻाल्हाइनि था उहे बि उते नज़र आया, ऐं उते हर माण्हू जेको आहे न हिकिड़ो हैरान ऐं परेशान आहे त हीअ कहिड़ी शख़्सियत आहे, हीअ कहिड़ी पर्सनैलिटी आहे जंहिंजे हिसाब सां हर माण्हू पंहिंजी रिसर्च में लॻियल आहे। ऐं अञा ताईं उहे हिकिड़ियूं कुझु एस्पेक्ट्स जेके आहिनि दरियाफ़्त थिया आहिनि, जंहिं ते जेके मौलाना आहिनि उन्हनि जी हिकिड़ी रिसर्च थियल हूंदी आहे, जेके राइटर्स आहिनि, ऑथर्स आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी रिसर्च थियल आहे। पाण रिसर्चर बि जेके आहिनि रिसर्च कंदा आहिनि, पर हर माण्हू जेको आहे न अञा उहे सभु एस्पेक्ट्स इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी पर्सनैलिटी जा, उन्हनि जी शख़्सियत जा ॻोल्हे नाहे सघियो। त इहा उहा शख़्सियत, उहा पर्सनैलिटी जेका हैरान कंदड़ आहे, जेका पंहिंजे बच्चा जेका आहिनि उन्हनि जी क़ुर्बानी ॾेई करे ऐं असां ताईं उन्हनि जो दीन मुंतक़िल करणु जेको हिकिड़ो पाण हिकिड़ो मौज़ो आहे। ऐं मां सम्झां थी त अहिड़ो किरदारु जीअं मौला अली अलैहिस्सलाम खे जॾहिं वार थिए थो मथे ते, त पाण हज़रत अब्बास खे चवनि था त जेको क़ातिल आहे उनखे शरबत प्यार, उनखे पाणी प्यार। ऐं इते ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जॾहिं पंहिंजे ॻोठ मां, पंहिंजे शहर मां, पंहिंजे मदीने मां रवानगी थिए थी,
ऐं पाण जॾहिं रिवायतुनि में लिखियलु आहे, अलामा साहब इन ॻाल्हि सां मुंहिंजे ख़्याल सां मुतफ़िक़ हूंदा, त रिवायतुनि में अजीब जुमिला लिखियल आहिनि त पाण जॾहिं रवाना थियनि था मदीने मां त हिकिड़ी अजीब रूह परवर कैफ़ियत आहे त हिकिड़ो वारिस जेको हिकिड़े सल्तनत जो हिकिड़ी जागीर जो उतां रवानो थिए ऐं कंहिं फासिक ऐं फाजिर जे ग़लति मुतालबे जे करे उहो थिए। इमाम उतां रवाना थियनि था ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोज़े मुबारक ते वञी हाज़िरी ॾियनि था ऐं हाज़िरी जॾहिं वञनि था न क़दम ॼमाए ॼमाए रखी करे वञी हाज़िरी ॾियनि था ऐं ॿुधाइनि था त नाना मूंखे रोज़ो छॾिणो पवे थो, मदीनो छॾिणो पवे थो। वरी उहे वञनि था इमाम हसन अलैहिस्सलाम जी मदीने में उन्हनि जी क़ब्र मुबारक ते उन्हनि जी रोज़े ते उतां बि अलविदा चई वापसि अचनि था। पर जॾहिं पाक साइण बीबी फ़ातिमा सलामुल्लाह अलैहा जे रोज़े ते विया आहिनि त उन महल रावी लिखे थो त जीअं हिकिड़ो ॿारु पंहिंजी माउ जी झोली ॾांहुं भॼे डोड़ी करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम बीबी जी क़ब्र ॾांहुं वञनि था ऐं उते अलविदा चवनि था। छा अजीब कैफ़ियत आहे। मां सम्झां थी त 2 मुहर्रम ते इमाम हुसैन करबला पहुता आहिनि, पर इन खां अॻु में जो जेको सफ़र आहे हिकिड़ो 28 रजब खां जॾहिं खां शुरूआति थी हिन कहाणी जी, हिन तकलीफ़ जी, हिन दास्तान जी, त अजीब हिकिड़ी कैफ़ियत आहे। जॾहिं तव्हां इमेजिन कयो त हिकिड़ो धरती धणी जेको आहे पंहिंजी धरती छॾे कंहिं फासिक फाजिर जे करे उनखे वञिणो पवे ऐं पोइ वरी मके विया आहिनि त मके में बि हज जेको आहे मुकमल नाहे कयो, उहो उमिरे में तब्दील करे उतां रवाना थिया आहिनि। छो वॾा सवाल आहिनि इहे त हिकिड़ो उहो नबी जे तव्हांखे ॿुधायो, बीबी पाक साइण बीबी फ़ातिमतु ज़ोहरा फरमायो त मुंहिंजो बाबा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा उहो आहे जंहिं तव्हांखे ॾंदण ॾियणु सेखारियो, जंहिं तव्हांखे हराम हिलाल जी तमीज़ सेखारी, ऐं उहो नबी जंहिं तव्हां ताईं हेॾो वॾो दीन मुंतक़िल कयो, हेॾी वॾी उन्हनि जी हेॾो वॾो उन्हनि जो कंट्रीब्यूशन आहे। ऐं असां इमाम हुसैन जो ज़िक्र कयूं था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन पीड़ा उन तकलीफ़ मां पंहिंजो शहर पंहिंजो ॻोठु छॾे उतां रवाना थिया आहिनि। अलामा साहब इन हवाले सां बि मां चाहींदसि त तव्हां ॿुधायो त इमाम पंहिंजो ॻोठु पंहिंजो शहर छॾे विया आहिनि ऐं जेका हदीस मूं बयानु कई हुसैन मिन्नी वना मिनल हुसैन, त इन जो मफ़हूम ऐं मक़सद बि ॿुधाइजो। माशाल्लाह आपने तमाम वजाहतें फरमा दी और वो धरती धरती नहीं है जिस पे हुसैन का तस्करा ना हो। बेशक क्या अल्फाज है। वो कोई ज़मीन ही नहीं जिस पे हुसैन का तस्करा ना हो। मक्का हुसैन का, मदीना हुसैन का। सुभान अल्लाह। बल्कि मैं अपनी ज़बान में ये कहता हूँ कि कायनात के गोशे में और दिल में और किताबों में और हकीकतों में अगर हुसैन नहीं है तो वो सब अबस और बेकार है। दीन की तकमील ही हुसैन है। दीन का मुकम्मल ख़ात्मा जो है वो हो जाता अगर यजीद की बैत होती, मगर इमाम आली मुकाम ने अभी हमारे क्या नाम है होस्ट हैं जो हमारी मोहतरमा है धरती चैनल की, उन्होंने ये बताया कि इमाम हुसैन जब मदीने से निकले होंगे तो क्या आलम रहा होगा। कोई जब अपने घर को यूं समझ के छोड़ता है कि दोबारा नहीं आना है तो वो हर दरो दीवार को हसरतों से देखता होगा। बेशक वो ये देखता होता है कि मैं यहाँ बैठता था, मेरी माँ फातिमा ज़हरा यहाँ मुझे गोद में चक्कियाँ पीसती थी और मुझे बैठालती थी। ये वो झूला है कि जिसे जिब्रील अमीन आके झुलाते थे। ये वो मुक़द्दस घर है जिसमें रसूल आते थे तो सलाम कहते थे, ऐ अहले बैत नबुव्वत आप पर सलाम हो। ये वो मदीना है कि जब इमाम आली मुकाम मदीना से निकलने की कोशिश कर रहे हैं तो बड़ी हैजानी कैफियत में है, बड़ी परेशानी की आलम में है कि किस तरीके से निकलें, कैसे निकलें और कैसे अपने नाना के मदीने को हम करें। आपने अपने दोस्तों से, अजीज़ों से, अकारिब से, अपने वालिदैन के उस जगह से निकलने के लिए जब आमादा हुए हैं तो हसरत भरी निगाहें दरो दीवार पर बनी हाशिम के मोहल्ले पे डालना शुरू की और आखिर में जब रोज़े रसूल पर आए हैं तो कहा बाबा अब मदीना रहने के काबिल नहीं रहा। बाबा ऐ मेरे जद्द अमजद, ऐ मेरे नाना, आपने मुझे मेरी ज़बान चूस के मुझे इल्म इनायत किया, सब्र इनायत किया, शजाअत इनायत की। अब मैं यहाँ से बाबा निकलना चाहता हूँ, मेरे नाना निकल। ज़रूर रसूल शहीदों के शहीद हैं, यानी जो शहीद हो जाता है उसकी भी गवाही नबी करीम है। बेशक बेशक।
اور وہ اگر زندہ نہیں تو دین زندہ نہیں، واہ وہ واہ اگر زندہ نہیں تو قرآن زندہ نہیں، وہ اگر زندہ نہیں تو درود ہم کیوں پڑھ رہے ہیں، وہ اگر زندہ نہیں تو ہماری نماز بغیر ان کے درود کے کیوں چل رہی ہے، واہ وہ اگر زندہ نہیں تو قرآن ہم کیوں پڑھ رہے ہیں، وہ اگر زندہ نہیں تو ہم کلمہ کیوں پڑھ رہے ہیں۔ بے شک تو رسول کی زندگی، حسین کی زندگی، حسین کی زندگی دین کی زندگی۔ سبحان اللہ۔ آگے کا جملہ چند ہے، سماعت فرمائی لی، بہت فرما لے اچھے۔ کہ جب نانا کے روضے سے نکلے ہیں تو بس ایک آخری امید اور آخری آس جنت البقیع، وہاں آئے اور اپنے آپ کو کس طریقے سے اپنے ماں کے قبر پہ گرایا ہوگا اور کیا کہا ہوگا حسین نے۔ یہ وہ بچہ کہ جو بغیر ماں کی بلائے سے قریب نہیں جاتا تھا جب تک ماں نہیں بلاتی تھی کہ آؤ حسین آؤ، وہ حسین کے کاندھے پہ جس کو اپنے بٹھاتے رہے نبی، امت کو بار بار یہ سمجھاتے رہے نبی، دیکھو نہ بیر رکھنا میرے نور عین سے، میرا حسین مجھ سے ہے، میں ہوں حسین سے۔ دو جملے اس میں کہوں کہ جب آپ 28 رجب کو نکلے ہیں اور ابھی محترمہ نے ہمارے دھرتی چینل کی جو مہمان ہیں، میزبان صاحبہ ہیں، انہوں نے یہ فرمایا کہ جب یہ قافلہ جو ہے نکلنے کی کوشش کر رہا تھا، مدینہ آیا، ماں کی قبر پر گیا، اپنے نانا کے قبر پر گیا، تو وہاں سے نکلتے وقت 28 رجب کو جب آپ مکہ پہنچے ہیں، تو جب مکہ پہنچے ہیں تو خانہ خدا میں پناہ لی، وہاں آپ کے چاہنے والے، یعنی جو دین سے رغبت رکھتے تھے، جو رسول اللہ سے وعدہ کیا تھا کہ لا الہ الا اللہ محمد الرسول اللہ، جنہوں نے وعدہ کیا تھا علی ولی اللہ، جنہوں نے وعدہ کیا تھا اہل بیت کی تعظیم اور عظمت کے لیے ہم اپنی جانوں کا نذرانہ دے دیں گے، آج وہی حج کے لباس میں خنجر اور تلوار لے کے حسین کو شہید کرنے کے لیے آئے۔ حسین نے اس کعبہ کے تقدس کو برقرار رکھنے کے لیے وہاں سے اپنے جو افراد تھے ان سب کو اکٹھا کیا اور کہا اب میں یہاں سے نکل رہا ہوں اور اس لیے نکل رہا ہوں تاکہ دین کی احیا ہو، تاکہ شریعت کی بقا ہو، اور مجھ جیسا یزید جیسے کی ڈائریکٹ بات کہی، یزید کوئی نام نہیں، یزید کردار ہے، بالکل بالکل کردار ہے، بالکل حسین صرف نام نہیں ہے، حسین کردار، آدم سے لے کے آدمیت تک کی بقا ہے، بے شک حسین رسالت کی پناہ ہے، دین کی پناہ ہے، شریعت کی پناہ ہے۔ تو امام علی مقام جب وہاں سے نکلے ہیں تو اس عالم میں نکلے ہیں کہ 100 کچھ افراد، اس میں آپ ذرا سا غور کریے، اگر جنگ ہوتی حسین کی تو اس میں بہادر جاتے، تلواریں اور زرہ جاتی، فوجی سامان جاتے، لیکن امام علی مقام جب نکلے ہیں تو اس میں کہتا ہوں کہ خواتین کا کردار پیچھے نہیں ہے شریعت کی بقا میں۔ گود کا بچہ بھی گیا، وہ مائیں بھی تو گئی ہوں گی جن کا گود کا بچہ رہا ہوگا، بالکل۔ وہ بیٹیاں بھی تو گئی ہوں گی جو حسین کے پہلو میں بیٹھنے والی رہی ہوں گی۔ اچھا، اس پہ بھی ہم گفتگو کریں گے، وہ کردار جو کربلا کے ہیں ان پہ بھی ہم بات کریں گے۔ سب سے پہلے تو میں یہ چاہ رہی تھی کہ ہم اسٹارٹ کہاں سے ہوا یہ سب، اس پہ آپ روشنی ڈالیں۔ اب ہم ایک نوحہ سنتے ہیں، اس کے بعد اس گفتگو کو آگے بڑھائیں گے۔ نعیم رضا ہمارے ساتھ موجود ہیں، میں چاہوں گی نعیم آپ ہمیں ایک نوحہ سنائیں اور اس گفتگو کو ہم آگے بڑھائیں۔ بسم اللہ۔ ڈٹھو خواب موا اجرت نانا، ڈٹھو خواب موا اجرت نانا، کربل کسیرا موجا بانا، اجرت نانا اجرت نانا، اجرت نانا اجرت نانا، ہوڈ سا پیت قاسم لاؤں لگے پیوڈ سا پیت قاسم لاؤں لگے پیو تہ کھاں پوتے کے ظالم کو ہے پیو تہ کھاں پوتے کے ظالم کو ہے پیو، رلی سے جھرن میں ہند گئی بہانا، اجرت نانا اجرت نانا، اوڈ سا پیت نانا،
اکبر بنا گے ڈسا پیت نانا اکبر بنا گے خالی پیگو اصغر بنا گے خالی پیگو اصغر بنا گے بدھم کان بولی جے کا سنیانا اجرات نانا اجرات نانا اجرات نانا اجرات نانا ڈساں پیت چاچو پانی بھرن ویو پورو پنجو وائدو غازی کرن ویو پورو پنجو وائدو غازی کرن ویو پگو کون پانی روناون نمانا اجرات نانا اجرات نانا اجرات نانا اجرات نانا ڈٹھو خواب موا اجرات نانا ڈٹھو خواب موا اجرات نانا کربل کو سیگا مہجا بانا اجرات نانا اجرات نانا سبحان اللہ مولا तव्हांखे सलामत रखे। एॾो ख़ूबसूरत ज़िक्र आहे त असां जॾहिं इहो ज़िक्र कंदा आहियूं हिकिड़ी रिकत तारी जी थींदी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको ज़िक्र आहे तव्हां जॾहिं बि ॿुधो उन में अजीब हिकिड़ी रिकत इंसान ते तारीफ़ थींदी आहे, ॾुख वारी हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे। ऐं उन जेको मां सम्झां थी त इन नाले जी जेका हिकिड़ी निस्बत आहे उहा अहिड़ी निस्बत आहे जंहिंखे बि इन नाले सां मोहबत आहे, इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मोहबत आहे, उन ते हिकिड़ो ख़ासि बाज है अल्लाह साईं जी। त ज़ैनब साहिबा सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हां खां बि मुंहिंजो सवाल है, उर्दू में पूछां सिंधी में पूछां? उर्दू में। आपसे मेरा ये सवाल है कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और इमाम हुसैन का बहुत गहरा दोस्तों वाला, एक बच्चे और बाप वाला, एक नाना और नवासे वाला रिश्ता है। उस रिश्ते को आप कैसे बयान करेंगे? कैसा रिश्ता था उन दोनों का? क्योंकि ये नाना ऐसे हैं जिनको हमने मदीने की गलियों में नाका बनते भी देखा है नवासे के लिए। क्या फरमाएंगे इस हवाले से? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल किताबिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सबसे पहले खालिक़ कायनात का एहसान है, उसका शुक्र है कि उसने हमें हयात जैसी नेमत से नवाजा है और हमें इस दर आले मोहम्मद से वाबस्ता कर दिया और हमारे दिलों में अक़ीदत इमाम हुसैन को महफूज कर दिया है और मवद्दत अहले बैत को हमारे दिल में रासिख़ कर दिया है। जो कि आज पहली मुहर्रम है, अय्याम अज़ा का आगाज़ है और इमाम हुसैन अलैहिस्सलाम की अज़मत को जितना बयान किया जाए उतना कम है। कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम को अपने नाना से जितनी उनसियत थी, जितनी मोहब्बत थी कि रसूलुल्लाह खुद इरशाद फरमाए हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। सुभान अल्लाह। हुसैन मुझसे है और मैं हुसैन से हूँ। ये वो हुसैन है कि जब रसूलुल्लाह नमाज़ पढ़ा करते थे तो इमाम हुसैन पुश्ते रसूल पर आकर बैठ जाया करते थे तो रसूलुल्लाह अपनी नमाज को तुलानी कर दिया करते थे, अपने सजदे को तुलानी कर दिया करते थे। और जब इमाम हुसैन ने जब मदीना को छोड़ने का फ़ैसला लिया है, ऐलान किया है, तो उस वक़्त जब जिस तरह से आपने पहले गुफ्तगू में बताया कि रसूलुल्लाह के रोज़े पर किस तरह से मौला हुसैन आए हैं और आकर रोकर फरमाते हैं कि नाना अब आपका ये शहर रहने के काबिल नहीं रहा, नाना हुसैन अब इस मदीना को छोड़कर जा रहा है। मदीना के अब ऐसे हालात पैदा हो गए हैं कि अब हुसैन इस मदीने में नहीं रह सकता। तो ये बहुत मुश्किल मरहला था कि जहाँ नाना का रोज़ा हो, जहाँ माँ की कब्र हो, माँ फ़ातिमा ज़हरा की कब्र मौजूद हो, भाई हसन मौजूद हो और तमाम अहल अकारिब हो, पूरा घराना हो और उस तरह से मदीना को छोड़कर जाना इमाम हुसैन अलैहिस्सलाम के लिए बहुत ज़्यादा मुश्किल था। और उसके बाद इसी तरीके से
جناب فاطمہ زہرا سے بھی، جس طرح سے آپ نے بتایا کہ جناب فاطمہ زہرا سے مولا حسین کو بہت زیادہ انسن تھی کہ جب تک جناب زہرا بلاتی نہیں تھی تو امام حسین جایا نہیں کرتے تھے. تو جب امام حسین روزہ جب قبر جناب زہرا پر گئے ہیں تو اس طرح سے گئے ہیں کہ مولا جیسے ہی قبر زہرا پر جا کے لپٹ گئے اور جا کر روایات کے الفاظ ہے کہ مولا غش کھا گئے تھے اور رو کر کہتے ہیں کہ اماں اب آپ کا حسین مدینہ چھوڑ کر جا ہے، اماں میں تنہا ہو گیا. تو روایت کے الفاظ ہے قبر زہرا سے آواز آتی ہے کہ حسین آپ کی ماں آپ کو کبھی تنہا نہیں چھوڑے گی، حسین آپ کی ماں کربلا میں بھی آپ کے ساتھ موجود ہوگی. سبحان اللہ سبحان اللہ. چھات رشتو ہے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم امام حسین علیہ السلام جے حوالے سے فرمائن تھا تو امام حسین ऐं امام हसन ॿई जन्नत जा सरदार आहिनि. ऐं मौला अली जे हवाले सां फ़रमाइनि था त उन्हनि जो वालिद अली उन्हनि खां बि बहितर ऐं अफ़ज़ल आहे. ऐं इमाम हुसैन अलैहि सलाम जे हवाले सां नबी करीम फ़रमायो त जंहिं हुसैन खे तकलीफ़ ॾिनी उन मूंखे तकलीफ़ ॾिनी. ऐं पाण फ़रमायूं त हिन जो रोइण मूंखां बर्दाश्त नथो थिए. उहो नबी जेको नबियुनि जो सरदार आहे उहो हज़रत नूह, हज़रत आदम, हज़रत मूसा जेके पाक नबी आहिनि अलाह जा, उन्हनि सभिनी नबियुनि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उहो इमाम हुसैन अलैहि सलाम जे हवाले सां तस्हीह कंदो रहे, सम्झाईंदो रहे पंहिंजी उम्मत खे, बार बार नबी करीम सम्झाईंदा रहिया त इमाम हुसैन अलैहि सलाम जे हवाले सां या आले मोहम्मद जे हवाले सां कीअं बर्ताव करणु खपे. पाण फ़रमायूं त इमाम हुसैन अलैहि सलाम जेको आहे उहो तव्हां सभिनी जो सरदार आहे. नबी मौला अली जे हवाले सां ग़दीर ख़ुम जे मक़ाम ते नबी फ़रमायो आहे त मिन कुंतुम मौला फ़ाज़ा अली मौला. असांखे हितां हिकिड़ी पूरी सिख्या मिले थी त आले मोहम्मद अलॻि आहे, बाक़ी उम्मत अलॻि आहे, बाक़ी सभु सॼी दुनिया अलॻि आहे, हीअ आले मोहम्मद जेके आहिनि इहे बिल्कुलु अलॻि आहिनि. त इन्हनि जे हवाले सां गुफ़्तगू जारी ऐं सारी रखंदासीं. वञिजो केॾांहुं न ऐं ॾिसंदा रहिजो धरती टीवी. दीन की तारीफ़ पूरी लिख, उसने कहा दीन की तारीफ़ पूरी लिख, मैंने बस हुसैन लिखा और कुछ नहीं. भलीकार चवंदासीं, वेलकम बैक चवंदासीं सभिनी घर भातियुनि खे, धरती धड़ियुनि खे हिकु दफ़ा ॿी है. ऐं गुफ़्तगू जेका आहे उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सदन आले मुबारक जे हवाले सां करे रहिया आहियूं. ऐं इहा उहो ज़िक्र आहे जेको इलाही क़ीमती आहे ऐं उहे क़ीमती माण्हू असां सां गॾु इन टाइम मौजूदु आहिनि जेके इहो ज़िक्र कंदा आहिनि. ऐं मां सम्झां थी त इहा हिकिड़ी रूह ते, हिकिड़ी दिलि ते मोहर लॻल हूंदी आहे ख़ुदा जी तरफ़ां, तॾहिं इहा ॾात हिननि खे मिलियल हूंदी आहे ऐं तॾहिं ई इहो ज़िक्र जेको आहे असां ताईं ही मुंतक़िल कंदा आहिनि. या हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी बि आहे असांजे मथां त असां पंहिंजे बचनि खे उहो दीन सही नमूने मुंतक़िल कयूं, सेखारे सघूं. ऐं उहा रिस्पेक्ट, उहा इज़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कीअं करणु घुरिजे. उहे जीअं हिकिड़ा हूंदा आहिनि आदाब, हर महफ़िल जो पंहिंजो हिकिड़ो आदाब हूंदा आहिनि, त उहे आदाब जेके आहिनि हर महफ़िल जा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि. त उहो हिकिड़ो अदब जेको आहे न उहो असां सेखारे सघूं पंहिंजे बचड़नि खे, ॿारनि खे. हीउ प्रोग्राम बेसिकली करण जो मक़सदु बि इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि ताईं इहा शइ मुंतक़िल करे सघूं, उन्हनि खे ॿुधाए सघूं, उन्हनि खे सेखारे सघूं त हीअ जेके ॾींहं आहिनि, हीअ मुहर्रम जा ॾींहं, हीअ छो मल्हाया वञनि था, हिननि में इमाम हुसैन खे छो यादि कयो वञे थो, इहो दीन, इहो कलमो असां ताईं कीअं आयो, इहे सभु शयूं असांखे पंहिंजे ॿारनि खे सेखारणु घुरिजनि. त आउं चाहियां थी त असां मनक़बत ॿुधूं. बासित असां सां गॾु मौजूदु आहिनि त उन खां पोइ असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं. बासित सां रिक्वेस्ट कंदुसि. जी खुशी से मैंने खरीदा ये गम हुसैन का है, मेरे ज़मीर की छत पर अलम हुसैन का है. रुतबा आला मेरे हुसैन का है, रुतबा आला मेरे हुसैन का है, रुतबा आला मेरे हुसैन का है, रब काबा मेरे हुसैन का है, रब काबा मेरे हुसैन का है.
قبلہ سارے سجدوں کا رکھ لیا ہے بارم سارے سجدوں کا رکھ لیا ہے بارم ایسا سجدہ میرے حسین کا ہے ایسا سجدہ میرے حسین کا ہے علامہ صاحب جن کے طلبوں کو چومے عرش باری جن کے طلبوں کو چومے عرش باری وہی نانا میرے حسین کا ہے وہی نانا میرے حسین کا ہے اور کیا شعر باب خیبر اکھاڑنے والا علی بابا میرے حسین کا ہے علی بابا میرے حسین کا ہے علامہ صاحب آپ کی توجہ چاہیے تیر کھا کر کے مسکرائے جو تیر کھا کر کے مسکرائے جو ایسا بیٹا میرے حسین کا ہے ایسا بیٹا میرے حسین کا ہے اور آخری دو شعر بڑے قابل توجہ جن پہ آنسو بہائے ارض و سما جن پہ آنسو بہائے ارض و سما وہ جنازہ میرے حسین کا ہے اور آخری شعر اس پہ قائم صدا رہو عاجز دین سچا میرے حسین کا ہے دین سچا میرے حسین کا ہے رتبہ میرے حسین کا ہے سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ छा त ॻाल्हि आहे छा त ख़ूबसूरत ज़िक्र आहे ऐं असां ज़िक्र शुरू कयो हो जॾहिं मूं ही ट्रांसमिशन स्टार्ट थी हुई त असां ज़िक्र कयो उन हदीस जो हुसैन मिनी व ना मिनल हुसैन उन जो मफ़हूम जेको आहे अलामा साहब खां पुछणु चाहींदसि त इन हदीस जो मफ़हूम असांखे सम्झ में आयो त हिकिड़ो जेको ॾोहिटो आहे उहो नाने मां थी सघे थो पर नानो ॾोहिटे मां कीअं आहे त इन जो मक़सदु ऐं मफ़हूम जेको आहे अलामा साहब खां पुछणु चाहींदसि जी अलामा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुसलसल ट्रांसमिशन धरती चैनल का जो चल रहा है ये मुहर्रमुल हराम के हवाले से जी मेरे ख़्याल में कि कोई चैनल ऐसा ही नहीं है जिसके ऊपर हुसैन का तज़किरा ना हो ये आफाकी है ये हर जगह है मलाइका में भी है रसालत में भी है नबूवत में भी है शरीयत में भी है हर अहले ईमान के दिल में हुसैन है हुसैन बसता ही वहाँ पर है जहाँ यजीद पर लानत की जाती है हुसैन सजता ही वहीं पर है जहाँ पर उसकी अज़ादारी होती है अज़ादार और अज़ादारी के मफ़हूम की थोड़ी सी वजाहत ये है कि जो ईमान रखता है वो अज़ादार होता है जो सच्चा होता है वो अज़ादार होता है जो हक़ की हिमायत करता है वो अज़ादार होता है
صرف ماتمداری کا نام عزاداری نہیں ہے، کھانا کھلانے کا نام عزاداری نہیں ہے، انفاق فی سبیل اللہ کا نام عزاداری ہے۔ یعنی آپ غریبوں کی، مسکینوں کی کتنی مدد کرتے ہیں۔ آپ حسین تو نہیں ہو سکتے جو دین کی مدد کریں، بالکل بالکل، شریعت کی مدد کرے، قرآن کی مدد کرے۔ جو قرآن کی، شریعت کی، دین کی، رسالت کی مدد کرتا ہے وہ حسین ہوتا ہے۔ آپ حسین سے تمسک رکھنے کے لیے اچھے کردار کو بنائیں۔ بالکل، تعصب کوئی چیز نہیں ہے، تعصب جہالت کا نام ہے۔ بالکل، ہم نے جس دن حسین کو سمجھ لیا علم آ گیا۔ ہم نے جس دن حسین کو سمجھ لیا کوئی بھی ہمارا حسین کا دشمن نہیں ہے، سب حسین کو چاہتے ہیں، مگر انہیں بتایا جائے کہ حسین ہے کیا۔ حسین دین ہے۔ محترمہ نے کہا، معین الدین چشتی علیہ الرحمہ کا شعر پڑھا، اس میں بہت سے اضافی اشعار ہیں جو ہم تک نہیں آئے ہیں، اور دین کی پناہ حسین ہے۔ بالکل، شاہ بھی حسین ہے، بادشاہ بھی حسین ہے، اور حق کی بات یہ ہے کہ دین کی پناہ حسین ہے، یعنی دین کی آبرو حسین ہے، دین کی عزت حسین ہے۔ جب حسین کی اتنی عزت ہے تو دین کو لانے والا ہے، جس نے زبان رسول نے اپنی حسین کو چسائی، اس لیے نہیں چسائی تھی کہ نانا ہے سبحان اللہ، یا حسین پیاسے ہیں یا حسین کو کوئی ضرورت ہے، بس یہ چند جملے تاکہ حسین اور رسول اکرم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن کے نام پر درود ہے وہ رسول، تو جو ساری درود کا مجموعہ حسین کی زبان میں ہے، سبحان ساری شریعت کا مجموعہ حسین کے کردار میں ہے۔ سبحان اللہ، امام حسین فرماتے ہیں مجھ جیسا یزید جیسے کی بیعت نہیں کر رہا، یہ وہی حسین تو ہے جو ابھی چھوٹا ہے، یہودیوں کی بیعت نہیں کر رہا ہے، منافقوں کی بیعت نہیں کر رہا ہے، کاذبوں کی بیعت نہیں کر رہا ہے۔ فَقُلْ تَعَالَوْا نَدْعُ أَبْنَاءَنَا وَأَبْنَاءَكُمْ وَنِسَاءَنَا وَنِسَاءَكُمْ واہ واہ واہ، وَأَنفُسَنَا وَأَنفُسَكُمْ ثُمَّ نَبْتَهِلْ فَنَجْعَلْ لَعْنَةَ اللَّهِ عَلَى الْكَاذِبِينَ۔ چاہے وہ یہودی جھوٹا ہو، چاہے وہ اہل حنوط جھوٹا ہو، چاہے زرتشت جھوٹا ہو، کسی بھی مذہب کا اگر کوئی جھوٹا ہے تو اس میں حسین کا ہونا لازمی ہے، اس پہ لعنت کرنے کے لیے۔ سبحان اللہ، اور اس کے علاوہ چادر کسا میں جب سب کو بیٹھالا تو رسول اکرم نے کہا یا فاطمہ ایتینی بالکسائی الیمانی، کسائی یمانی تو لے آئے۔ کیا رسول کسائی یمانی کوئی خاص تھی؟ ویسے بھی چادر اوڑھتے تھے، کوئی بھی چادر منگا لیتے؟ کہا نہیں، یمنی چادر پر خاص لطف کرم الہی ہے، یہ سیدہ کے ہاتھوں کی ہے، اس لیے اس کو اوڑھا۔ پہلے ایک کو بلایا، امام حسن آئے، آپ نے والدہ سے پوچھا کیا مجھے خوشبو آ رہی ہے میرے نانا جان؟ اب آپ جیسا سنیے گا، رسالت کی خوشبو امامت کے علاوہ کوئی پہچان نہیں سکتا۔ سبحان اللہ، سبحان اللہ، چھات عظیم گال ہے یا مباہلا جی گال ہے، چادر تطہیر جی گال علامہ صاحب کا، انہیں کے اگتے ودھائینداسیں، اجازت حجت نوہے جی طرف دو ہلوں تا۔ جملے اور میں جی جی، آپ اگر چاہیں جی تاکہ اس کی وضاحت کروں۔ جی جی، تو پھر وہ چادر میں سب اکٹھا ہو گئے، پھر اللہ نے کہا اے لمو یا ملائکتی، سمجھ لو اے میرے ملائکہ، وسکان سماواتی، اور جو عرش اعظم اور پایوں کو اٹھائے وہ، انی ما خلقت سما مبنیہ والارض مدحیہ ولا قمرا منیرا ولا شمس مضیہ ولا فلکا یدور ولا بحرا یجری ولا فلکا تسری الا فی محبت ہؤلاء الخمسۃ الذین ہم تحت الکساء ہم فاطمۃ ابوہا و بالھا و بنوہا۔ محترمہ آپ کو خدا اتنی عزت دینے والا ہے اور اتنی عزت دی ہے کہ حسین کا پروگرام آپ کر رہی ہیں۔ سبحان اللہ، یہ دھرتی حسینی دھرتی ہے، یہ سندھ کی دھرتی ہے۔ کائنات میں جہاں پر عباس کا علم ہو اور زہرا کی چاہنے والی بیٹیاں ہوں اور ماتم دار ہو، وہ گھر پھر نجاستوں کا نہیں طہارتوں کا بن جاتا ہے۔ سبحان اللہ، سبحان اللہ، اور ایک سبحان جملہ اور یہ ہے کہ جب لے کے گئے تو سب نے کہا ہم مباہلہ نہیں کرتے، ہم مسلمان ہیں، ہمیں یہ درس لینا چاہیے کہ امام حسین کسی مذہب کا نہیں ہے، کسی عقیدے کا نہیں ہے،
کسی فرد کا نہیں ہے. حسین انسانیت کا نام ہے, حسین سچائی کا نام ہے, بے شک، حسین بے شک. دین کا نام ہے, بے شک. حسین شریعت کا نام ہے. حسین وہ واحد رہبر ہے جس کا مقابلہ اس وقت کا یزید نہ کر سکا تھا, نہ آج کا یزید کر سکے گا. واہ واہ واہ, بہت خوب علامہ صاحب, بہت خوب. مولا آپ کو سلامت رکھے. ہاणे نوہے جی طرف ونجوں था ऐं मां रिक्वेस्ट कयां थी शहबाज़ हैदरी सां त असांखे नोहो ॿुधाए पोइ गुफ़्तगू खे अॻिते वधायूं. जी बिस्मिल्लाह. منزل شام کہاں, عطرت شبیر کہاں, منزل شام کہاں, عطرت شبیر کہاں, ہے سجاد تجھے لے آئی تقدیر کہاں, منزل شام کہاں, عطرت شبیر کہاں, ظلم کا سایہ تو کربل سے چلا شام تلک, ظلم کا سایہ تو کربل سے چلا شام تلک, شام بازار کہاں, زہرا کی جاگیر کہاں, ہے سجاد تجھے لے آئی تقدیر کہاں, کہا ظالم نے سید زادیاں سر ننگے چلو, کہا ظالم نے سید زادیاں سر ننگے چلو, ظلم ظالم کا کہاں, زینب دلگیر کہاں, ہے سجاد تجھے لے آئی تقدیر کہاں, سجدے میں شیر نے کاٹا جو گلا سید کا, سجدے میں شیر نے کاٹا جو گلا سید کا, نوکے نیزہ ہے کہاں اور سر
شبیر کہاں ہے سجاد تجھے لے آئی تقدیر کہاں خشکتا حلق معصوم نے مانگا پانی خشکتا حلق معصوم نے مانگا ظلم کا تیر کہاں اصغر بے شیر کہاں ہے سجاد تجھے لے آئی تقدیر سبحان اللہ سبحان اللہ. صبر جی جڏहिं ॻाल्हि अचे थी त असांखे हज़रत अयूब बि यादि अचे थो. अलाह जा उहे नबी जिन्हनि सब्र कयो, मुख़्तलिफ़ मक़ामात ते मुख़्तलिफ़ जायुनि ते उन्हनि सब्र जेको आहे न उनजो कॾहिं बि दामन न छॾियो. पर हज़रत ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी जॾहिं ॻाल्हि अचे थी उन्हनि जे सब्र जी त पोइ बसि सब्र बि जेको आहे उहो सलाम करे थो. ऐं काइनात जो हर नबी बि मां सम्झां थी उन्हनि खे सलाम कंदो थो जहिड़ो उन्हनि जो सब्र रहे. हिन पूरी दास्तान में उन्हनि जे किरदार जे हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं. पर मक़सदु जेको आहे हिन करबला जो उन मक़सद जे हवाले सां मां चाहींदसि त असां ज़ैनब असां सां गॾु मौजूदु आहिनि त मां सवाल उन्हनि खां इहो ज़रूरु कयां त मक़सदु छा आहे करबला जो. इसको आप कैसे बयान करेंगे, मक़सद करबला क्या है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कि इमाम हुसैन सलामुल्लाह अलैहा ख़ुद मक़सद करबला को बयान फरमा रहे हैं और इस पैगाम को इमाम ने दिया है और इमाम ने फरमाया है. इमाम फरमा रहे हैं इन्नी लम अखरुज अशरम वला बतरम वला ज़ालिमम वला मुफ़सिदा इन्नमा खरजता लितलबिल अस्लाही इन्नमा लितलबिल अस्लाही जद्दी उम्मत मोहम्मद उरीदु अन आम बिल मारूफ़ी व अनहा अनिल मुनकर व अतीर बिसीरति जद्दी व अली इब्न अबी तालिब. तो इमाम हुसैन सलामुल्लाह अलैहा इरशाद फरमा रहे हैं कि ना ही मेरे निकलने का मकसद ना ही जंग है, ना ही जुल्म फितना है, बेशक ना ही मेरे निकलने का मकसद तख्त व ताज है, ना ही मेरे निकलने का मकसद हुकूमत है, बल्कि मेरे निकलने का मकसद है कि मेरे नाना की उम्मत में जो ख़राबियाँ पैदा हो गई हैं उसकी इस्लाह की जाए. और मेरे निकलने का मकसद है अमल बिल मारूफ़ व नही अनिल मुनकर है. इमाम फरमा रहे हैं कि मेरे निकलने का मकसद है कि मैं उम्मत मुसलमा की इस्लाह कर सकूं और जो मेरे नाना की उम्मत में ख़राबियाँ हो चुकी हैं मैं उन्हें सही करूं. और इमाम हुसैन सलामुल्लाह अलैहा का जो हदफ था वो था बक़ाए ला इलाहा इल्लल्लाह कि अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं. बेशक बेशक. दीन की बक़ा थी कि फ़कत मेरे नाना रसूलुल्लाह का दीन बच जाए और दीन का दिफ़ा हो जाए. बेशक बेशक. इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हवाले सां गुफ़्तगू कंदा आहियूं त हिकिड़ी पहिरीं बि मां चयो त रिकत तारी थींदी आहे. तव्हां जॾहिं अल्फाज़नि में गुम थी वेंदा आहियो हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत तव्हां ते तारी थींदी आहे जेके तव्हां इश्क चई सघो था. त इमाम जो ज़िक्र जेको आहे उहो जारी रखंदासीं. मां चाहियां थी त वसी हैदर कुरैशी असां सां गॾु मौजूदु आहिनि त हिकिड़ो नओं वसी हैदर खां ॿुधूं पोइ गुफ़्तगू खे अॻिते वधायूं. जी बिस्मिल्लाह. मां सलाम थो कयां याली मदद सभिनि खे. ऐं मां पंहिंजी रुटी जो आगाज़ पंहिंजे मोहतरम उस्ताद मोहतरम जनाब वहीद जाफ़री जो कलाम 2013 में मुंहिंजो एल्बम आयो हुन में मूं पढ़ियो ओल्ड नो मुंहिंजी दिलि चए थी बीबी साईं सुगरा जो वेण आहे जेको शहज़ादे अली अकबर लाइ उहो पेश थो कयां.
لکھیو خط آخری سغرا اñا اکبر نہ تو آئے لکھیو خط آخری سغرا اñا اکبر نہ تو آئے روئی روئی مری ویندس روئی روئی مری ویندس مکھے دکھ بھاؤ تُنجو آ اñا اکبر نہ تو آئے او دکھ بھاؤ جو بی سغرا کھے ہو کے دو رب تو جانے دکھ بھاؤ جو بی سغرا کھے ہو کے دو رب تو او جیسی جیرے ہوئی بس روئیندی رہی دکھ بھاؤ جا دل میں آنے او بیمار لکھی خط چوندی ہوئی شاہ قبر او تجھے نکھڑن میں بھی ضعیف ویس او تو بھاؤ نہ سگھندے سنیانے جتاں تو دھار موکھا تھے اسی سا جائے رواں تھی جتاں تو دھار موکھا تھے ڈسی سا جائے رواں تھی وایا مٹ جی نشان ہوئے جے پیرن سا تو ٹھایا اñا اکبر نہ تو آئے لکھیو خط آخری سغرا اñا اکبر نہ تو آئے تجھے سونا ہتھن تے ماں ہنا مہندی بدھاں گانا تجھے سونا ہتھن تے ماں ہنا مہندی بدھاں گانا ایو ارمان دل میں مجایا ماں تجھا سہرا اñا اکبر نہ تو آئے لکھیو خط آخری سغرا اñا اکبر نہ تو آئے. سبحان اللہ سبحان اللہ. کربلا علامہ صاحب جی فرماयो त کربلا में जेके दास्तानूं आहिनि जेके लफ़्ज़ आहिनि जेके किरदार आहिनि जेके कहाणियूं आहिनि हिकिड़ो मां चवां थी त अहिड़ो किरदारु आहे जंहिंमां असां अॼु अगरि उन्हनि खे सम्झूं त इलाही इस्लाह असांजी थी सघे थी. असां रिश्तनि खे कीअं निभाइणु घुरिजे उहो करबला असांखे सेखारे थी. भेण सां भाउ जो रिश्तो वरी चाचे जो भाणेजी सां रिश्तो उहे रिश्ता केॾा क़ीमती आहिनि ऐं उन्हनि खे कीअं निभाइणु घुरिजे ऐं उहा तकलीफ़ जॾहिं तव्हांजे रिश्तनि ते ईंदी आहे इमाम आली मक़ाम मौला अली अलैहिस्सलाम फरमायो त जॾहिं तव्हां ते तकलीफ़ अचे या मुश्किल वक़्तु अचे त उन महिल जेके पंहिंजा आहिनि उहे तव्हांखे ख़बर पवंदी आहे त केरु पंहिंजो आहे केरु परायो आहे उन वक़्तु तव्हांखे ख़बर पवंदी आहे. पाण फरमायूं त मुश्किल वक़्तु जॾहिं तव्हां ते अचे त माण्हू मटबा न आहिनि उन्हनि जा जेके नक़ाब आहिनि
उहे सिर्फ़ु दूर थी वेंदा आहिनि, परे थी वेंदा आहिनि। ऐं इहो मुश्किल वक़्तु जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते जॾहिं आयो त उन्हनि जा असहाबी बि उन्हनि सां गॾु हुआ, उन्हनि जूं बीबियूं, उन्हनि जा अहलो अयाल, उन्हनि जा घरवारा, उन्हनि जा ॿार इन मुश्किल वक़्त में, इन तकलीफ़ में इमाम सां गॾु बीठा रहिया। त हिते असांखे सम्झ में अचे थो त रिश्ता केतिरा क़ीमती आहिनि ऐं जॾहिं हक़ जी ॻाल्हि हुजे त उन वक़्तु हक़ ते बीहणु केतिरो ज़रूरी आहे। भले तव्हां केतिरी तकलीफ़ में आहियो, तव्हांजे बच्चनि जी जान ते ॻाल्हि आहे, उते बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम अटल हक़ ते बीठल आहिनि, अकेला आहिनि पोइ बि लखनि जी फ़ौज जे साम्हूं पोइ बि हक़ ते बीठल आहिनि। त इहा गुफ़्तगू जारी रखंदासीं अल्लामा साहब सां। मां चाहियां पई त असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदे, मां ज़िक्र मुबाहिला जो हिननि कयो त मां उहा ॻाल्हि स्किप करे वई हुअसि। त मुबाहिला जे हवाले सां मां पुछणु चाहींदसि, कुरान शरीफ में अहले बैत के हवाले से क्या क्या आयात हैं जब वो अपनी खाना जो है रोज़े रखते हुए भी अपना खाना गरीबों को दे देते हैं, और मुबाहिला के हवाले से भी? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खुदा ने आपको तौफीक दी है कि कुरान को समझें, और जब कुरान को समझेंगी तो हुसैन को समझना शुरू हो जाएगा, क्योंकि बग़ैर हुसैन के कुरान समझना मुश्किल है। कुल कायनात ने मुफ्ती हुसैन से आगे नहीं, कोई भी आलिम हुसैन से आगे नहीं, कोई भी मुज्तहिद हुसैन से आगे नहीं, क्योंकि हुसैन से आगे कोई चीज़ है ही नहीं। अब आपने फरमाया कि जो खाने की बात आई तो सूरा दहर है कुरान मजीद का। जी बिल्कुल। उसमें एक आयत है, वयुतइमून अत्तामा अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। हम अल्लाह के रज़ा के लिए उसके बंदों की खिदमत करते हैं, उन्हें आब व ताम मुहैया करते हैं, असीरों की, मुसाफिरों की, बेवाओं और यतीमों की मदद करते हैं। लिवजिल्लाह, अल्लाह के लिए, अपने लिए नहीं। ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा, हम कोई एहसान उनसे नहीं चाहते और ना कुछ हम उनसे जज़ा चाहते हैं। रसूल अकरम को भी एक मरतबा आपने पूरी उम्मत को समझाया कि देखो अजर रसालत जो है हम कोई तुमसे नहीं चाहते, हम तुमसे ये चाहते हैं कि मोहब्बत करो मेरे अहले बैत से। बेशक नमाज रसूलुल्लाह ने बताई, रोज़ा बताया, हज बताया, ज़कात बताया, अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर, तवल्ला तबर्रा, शैतान से बरात, बुराइयों से छुटकारे की बात बताई, बुतों से छुटकारे की बात बताई, अल्लाह की तरफ राग़िब किया। लेकिन आपने कहा कि हमें कोई अजर नहीं चाहिए, अजरी अल्लाह, मेरा अजर अल्लाह की तरफ है। यही तो इमाम हुसैन ने, जब आपका काफ़िला 2 मुहर्रम को करबला में वरूद हुआ है तो हुर इब्ने यजीद रियाही मिला है, उसके लश्कर को हुसैन ने पानी पिलाया है। इन्नमा नुतइमुकुम लिवजिल्लाह, हम अल्लाह की रज़ा के लिए, हालांकि दुश्मन, उसने कहा अब आगे नहीं बढ़ना है। हुसैन ने कहा मैं आगे बढ़ूँ ना बढ़ूँ तो इंशाअल्लाह हुसैन के कदमों में बढ़ेगा। और वो वक्त आया कि उसका बेटा, उसका नौकर, गुलाम, वो सब के सब हुसैन के ऊपर कुर्बान हुए। यजीद के लश्कर से निकल आना कोई बड़ी बात नहीं है। यजीद जिस दिन समझ में आ गया उस दिन सब हुसैनी होंगे। बेशक बेशक। वो कहते हैं ना, करबला के बाद सिर्फ 2 ही चीजें रह गई, या तो इंसानियत रह गई या तो फिर कत्लो गारत रह गई। तो वो मोहतरमा अल्लाह सलामत रखे आपको, कत्लो गारत गरी वही है जहाँ यजीदियत का किरदार है, हुसैन समझ में नहीं आया। जी 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 बेशक। और जहाँ हुसैन समझ में आया वहाँ यजीदियत के लिए लानत है, इनकार है और कुफ्र है यजीद को मानना। हम बहुत सी डिबेट्स होती है, पूरी दुनिया में होती है, आलम इस्लाम में होती है। हम सियासत नहीं करते, हुसैन सियासत नहीं है, हुसैन रियासत उलूहियत का नाम है, वहदानियत के अलमबरदार का नाम है, बेशक रसालत के परचम को बुलंद करने वाले का नाम है, कुरान की आयतें कटे हुए गुलगुल से सुनाने का नाम हुसैन है। अब ज़रा सा मैं वो 2 जुमले कहूँ कि हुसैन से रफ़ाकत आपने बयान किया कि बेटा, बच्चा, जवान, बेटियाँ, ख़वातीन, दूध पिलाती हुई माएँ, दूध पीते हुए बच्चे, ये सब हुसैन के साथ कैसे गए होंगे। हुसैन ने 9 मुहर्रम की रात शब दहुम को सबसे कहा देखो ये मैदान सजा हुआ है, मेरे अफराद कुल 72 हैं, इसमें 18 मेरे ख़ानदान के बनु हाशिम हैं, इसमें सबसे बड़े अब्बास हैं,
جو 34 سال کچھ مہینے کے تھے. اور عباس علمبردار کے 4 بھائی اور بھی تھے. یہ نہیں کہ حسین کے بیٹے شہید ہوئے. حسین کس کا بیٹا ہے؟ علی کا بیٹا ہے, فاطمہ کا بیٹا ہے. اور فاطمہ اور علی کے بیٹوں کے بیٹے شہید ہوئے, یعنی علی کے پوتے بھی یزید پر لعنت کرتے ہوئے نظر آئے. اور ہم حسینی ہیں, ہم ہر اس جگہ لعنت کریں گے جہاں کردار یزیدی نظر آئے. واہ واہ واہ. یزید کوئی چیز ہے نہیں, نام نہیں, کردار ہے. کردار ہے. ہم خلافت سے کسی کو لڑاتے نہیں. امامت موضوع قرآن ہے, امامت موضوع رسالت ہے. امام جو ہے وہ اللہ کے بنائے ہوئے کا نام ہے, اور اللہ کا جو بنایا ہوا خلیفہ ہوتا ہے اس سے گستاخیاں غلطیاں نہیں ہوتی ہیں, کیونکہ اللہ نے کہا انی جاعل فی الارض خلیفہ. خیر بہرحال, تو اللہ کا خلیفہ, اللہ کا بنایا ہوا امام, اس سے کوئی تبصرہ نہیں. ہم ساری امت موحد, جو موحد ہے, جو کلمہ پڑھتے ہیں اللہ کا لا الہ الا اللہ وحدہ لا شریک لہ واشہد ان محمدا عبدہ ورسولہ واشہد ان علیٰ ولی اللہ, جو پڑھتا ہے یا جو خالی کلمہ پڑھتا ہے وہ سب حسینی بن جائیں تو کوئی فساد کی ضرورت نہیں, قتل و غارت گری ہوگا نہیں اگر حسین سن لیا جائے, حسین سمجھ لیا جائے. وہ 2 جملے اور محترمہ, کہ کربلا میں جب شب عاشور امام نے 2 جملے کہے کہ دیکھو صبح یہ شمر کا لشکر ہے, یہ ذی الجوشن کا روشن, یہ فلاں کا ہے, یہ عمر ابن سعد کا ہے, یہ فلاں کا ہے, یہ فلاں کا ہے. حسین کو قتل کرنے والے بھی صحابی تھے اور صحابی کے بیٹے تھے, اور حسین رسول کا بیٹا, رسول کا نواسا, علی کا بیٹا, فاطمہ کا لخت جگر, زینب کا بھائی, عباس کا بھائی, کلثوم کا بھائی. تو یہ جب آپ نے یہ کہا کہ دیکھو یہ سب لشکر ہے اور امید نہیں ہے بچنے کی, اب کوئی بچے گا نہیں, بس اب صبح شہادت کے لیے آمادہ ہونا ہے اور آمادہ رہنا ہے. ہم یہ چراغ گل کر دیتے ہیں. آپ لوگ جس کا ہاتھ پکڑنا ہے, جو مال و دولت لینا ہے, چلا جائے اور شرمندگی محسوس نہ کرے, اندھیرے میں چلا جائے. لیکن وار حسین کے جانثار واہ 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 فرماتے ہیں کہ مولا ہم نے دیکھا ہے کہ رسول منبر سے خطبہ چھوڑ کے آپ کو گلے لگاتے تھے. سبحان اللہ, سبحان اللہ. ہم نے دیکھا ہے کہ بی بی فاطمہ آپ کو اپنی آغوش میں پالتی تھی. ہم نے دیکھا ہے کہ ریحان رسول ہیں آپ. ہم نے دیکھا ہے کہ پشت رسول پر آپ نماز میں ہوتے تھے. ہم نے دیکھا ہے کہ مباہلہ میں آپ رسول اللہ کے ساتھ تھے. ہم نے دیکھا ہے کہ جاتر تطہیر میں آپ میرے حسین رسول اللہ کے ساتھ تھے. ہم کہیں نہیں جاتے, ایسا جانثار اور ایسی جان نثاری کرنے والا نہ حسین کے اصحاب جیسا نہ ملا ہے نہ ملے گا. اور رسول اکرم صلی اللہ علیہ وسلم سے فرماتے کہ میرے نانا جیسے میرے اصحاب ہیں ویسے کسی کے اصحاب نہیں, جیسے میرے جانثار ہیں ویسے میرے بابا کو نہیں ملے, میرے نانا کو نہیں ملے, میری ماں کو نہیں ملے. ہماری تو یہ استدعا ہے, سبیلے لگائیں, احترام سے لگائیں, علم اٹھائیں. دامن وقت میں بالکل گنجائش نہیں. علامہ صاحب بہت شکریہ, آپ نے اتنی خوبصورتی سے بیان کیا, میرا بالکل بھی دل نہیں چاہ رہا کہ میں انٹرپٹ کروں. ماشاءاللہ سے بہت ہی خوبصورت بیان آپ نے فرمایا. امام حسین علیہ السلام जे हवाले सां गुफ़्तगू करे रहिया आहियूं ऐं ही जेको ज़िक्र आहे इहो 10 ॾींहंनि ताईं कोशिशि कंदासीं त जारी रखूं इमाम जे हवाले सां. ही जेके किरदार आहिनि, करबला जा मुख़्तलिफ़ किरदार आहिनि, उते बीबी ज़ैनब जो किरदार छा आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहि सलाम जो किरदार छा आहे, इमाम हुसैन अलैहि सलाम जो किरदार छा आहे, हज़रत अब्बास अलमदार जो किरदार छा आहे, इन्हनि सभिनी किरदारनि ते रोशनी विझंदासीं. हिन प्रोग्राम जी मार्फत हिन प्लेटफॉर्म तां कोशिशि कंदासीं त ही जेके 10 ॾींहं आहिनि तव्हां सां गॾिजी असां मुहर्रम जेको आहे उहो मल्हायूं ऐं गुफ़्तगू जेका आहे इमाम हुसैन अलैहि सलाम जे हवाले सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन आल जे मुबारक जे हवाले सां उहा जारी रखूं. पर हिते इख़्तिताम जो टाइम थियो आहे, जेको टाइम मूंखे नाहे वणंदो आहे. गुफ़्तगू एॾी प्यारी आहे, मुंहिंजो दिलि चवे थो त इहा जारी रहे. इंशाअल्लाह सुभाणे ताईं मूंखे इजाज़त ॾियो. असां इख़्तिताम जेको आहे उहो कंदासीं शहबाज़ ऐं नईम जे हिकिड़े गॾियल नोहे ते. तव्हां ॿई असांखे नोहो ॿुधाईंदा, उन ते असां इख़्तिताम कंदासीं. हिते मूंखे असां सभिनी खे इजाज़त ॾियो. मशकूर हैं आप सबके, आपने हमें टाइम दिया. तव्हां सभिनी जा थोरा था, तव्हां असांखे टाइम ॾिनो. ऐं नाज़रीन सुभाणे वरी असांजी मुलाक़ात थींदी. इन ई उमेद ते असांखे हिते इजाज़त ॾियो. ख़ुशि रहो, आबाद रहो, सलामत रहो. अल्लाह वाई. اے چاند محرم کے تو بدلی میں چلا جا,
اے چاند محرم کے تو بدلی میں چلا جا، اے چاند محرم کے تو بدلی میں چلا جا، تجھے دیکھ کر مر جائے نا، تجھے دیکھ کر مر جائے نا، بیمار ہے صغرا، چاند محرم کے تو بدلی میں چلا جا، گھر زہارا کا لٹنے کی خبر تو نے سنائی، تجھے دیکھ کے روتی ہے محرم میں خدائی، 1400 برس بیتے سب کرتے ہیں شکوہ، چاند محرم کے تو بدلی میں چلا جا، ملنے کے لیے بھائی کو بے چین بڑی ہے، کب سے علی اکبر کی یہ راہوں میں کڑی ہے، بچھڑی ہے یہ مدت سے، بچھڑی ہے یہ مدت سے، اسے تو نہ نظر آ